नवन सुरन में जिंदगी, नवन सुरन में जिंदगी, नवन सुरन में जिंदगी अजा गीत गाईंदा चऊं जहां खिलियो मुबारक असीं पिया गाईंदा चऊं जहां खिलियो मुबारक असीं पिया गाईंदा चऊं। हक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदो हुजां सुबुह सुबुह सां मां अल मंज़र ते मौजूदु हुजां ऐं सिंध जा उहे ॾाह जेके अदाकार हुजनि, शाइर हुजनि, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा जेके साथी हुजनि, उहे पंहिंजे सिंधूअ जी वारसी करणु आया हुजनि, मालिकी करणु आया हुजनि, सिंधूअ खे भेटा ॾियणु आया हुजनि। सो भेटाई आर्ट काउंसिल जे तरफ़ां हीउ जेको सुबुह सुबुह सां दरिया जे कंधीअ ते अचे हाज़िरी ॾेई उन ते जेको अचे रंग रचाया हुजनि, त हिननि सभिनि सां कचहरी बि ज़रूरु कंदो हुजां। ॾिसंदा हुजो त अॼु सुबुह जो अल मंज़र ते तव्हां सां गॾु आहियां, वरी तव्हां सां गॾु उते स्टूडियो में ज़रूरु मौजूदु हुजां, उते तव्हांजी फ़ोन कॉल ज़रूरु वठंदा हुजूं, पर सुबुह सां सिंधूअ खे भेटा ॾियणु ज़रूरी हुजे। सो भेटाई आर्ट काउंसिल जो सदर अदा रफ़ीक ईसाणी साहिबु वॾे अरसे खां पोइ मूंखे हिते आयो हथु आयो हुजे सिंधू दरिया ते, सो हुन सां गॾु ॿिया बि शाइर अदीब लेखक मौजूदु हुजनि, उन्हनि सां बि कचहरी कंदो हुजां। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अदा रामू भली करे आए। महिरबानी हुजे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे त भेटाई आर्ट काउंसिल जे तरफ़ां अल मंज़र ते सिंधूअ खे भेटा हुजे, छा चवंदा हुजो? चवणु वरी छा आहे, सिंधू दरिया ते बीठा आहियूं, अल मंज़र ते बीठा आहियूं ऐं सिंधू दरिया जी मौज मस्ती ऐं ख़ुशहाली ॾिसी करे जंहिंमें न सिर्फ़ु सिंध पर सॼो पाकिस्तान पियो सैराब थिए। सॼे पाकिस्तान में ॾिसो त माण्हुनि जे चेहरनि ते ख़ुशियूं अची वियूं आहिनि ऐं माल मवेशी ख़ुशि आहे, उहो सिहतमंद थी वियो आहे। मेयूं गोयूं रिढूं ॿकरियूं सिंधूअ जो दरिया पी मिठो खीर ॾेई रहियूं आहिनि ऐं समुंड में जेका जीवत आहे, पला मच्छियूं जेके अनेक पाणीअ में आहिनि, जीवत आहे उहा ख़ुशि आहे। उन सां गॾु लखे जेके आहिनि मीर बैर मला मच्छी मारे शिकार करे पेट गुज़र करे रब जो अहसान अदा करे रहिया आहिनि। त असां सोचियो त अहिड़े मौक़े ते भेटाई आर्ट्स काउंसिल पारां सिंध जा अदाकार, फ़नकार, शाइर, अदीब, तव्हां हिते ॾिसो त हर क़िस्म जा दोस्त मौजूदु आहिनि ऐं सिंधू दरिया जी मौज ॾिसी अल मंज़र ते बीह करे उहो ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि। त अहिड़े मौक़े ते रामू दोस्त तव्हांखे बि असां ॾिसी सची पुछो दिली तौर ते ख़ुशि थिया आहियूं। आउं असुलु सिंधूअ जो रहवाकू हुजां, पोइ सिंधूअ में मौज ईंदी हुजे त मुंहिंजे लाइ ख़ुशीअ जो बाहिस हुजे। सो अव्हांखे ॾिसी मूंखे ख़ुशी थिए। सैयद ज़वार नक़वी वेठो हुजे, सो बा प्रोफेसर बि हुजे, वॾो पढ़ो लिखो हुजे, उस्ताद बि हुजे, उनखां पुछंदा हुजूं त सिंधूअ किनारे अॼु अची हिननि खे कीअं लॻो हुजे? साईं सची पुछो त तव्हांजो पटको, तव्हांजी अजरख, तव्हांजा कपिड़ा अॼु सॼो मेलो पंहिंजो जेको लुटे विया आहिनि ऐं तव्हां रामू एॾो सुठो पियो लॻे जो दिलि पई चवे त अहिड़ो गेटअप असां सभिनी जो हुजे। हा, ऐं भेटाई आर्ट्स काउंसिल जे पंहिंजो सदर जनाब रफ़ीक ईसाणी साहिबु, उनजे सरपरस्त साईं डॉक्टर नियाज़ मेमूर साहिबु, उन्हनि जो थोराइत आहियो आहियां जिन अॼोको हीउ प्रोग्राम हिते मुनक़द कयो ऐं सिंधूअ खे भेटा पेश कई। सच इहो आहे त पंजनद खां वठी खारो छाण ताईं मूं सिंध खे हींअर हिन ताज़े वहकिरे में ॾिठो आहे ऐं सॼी सिंध हिन मां जेका ख़ुशि थी आहे, फैज़याब थी आहे, मुस्तफ़ीज़ थी आहे, उहा तारीख़ जो हिकिड़ो सुफ़ो आहे ऐं दिली ख़्वाहिश आहे त सिंधू दरिया ईअं ई वहे, ईअं ई हुन जो आबो ताब रहे। मां हींअर जॾहिं खारे छाण ते बीठोसि त मूंखे ख़बर पई त 56 किलोमीटर समुंड खे दरिया जो पाणी धिके वियो आहे ऐं उते जेको कलर आहे उते This time check is brought to you by सरसब्स की नाइट्रोफॉस और कैल्शियम अमोनियम नाइट्रेट से हासिल करें गन्ने की 10% से भी ज्यादा इजाफी पैदावार। सरसब्स, जमीन की जान, फसल की शान। जेका जेको आहे सो उनखे उन ज़मीन खे मिठो पाणी पाए वियो आहे। त हीअ अॼोकी महफ़िल असां सभिनी खे हिते गॾु थियण, हिन में पार्टिसिपेट करणु, गीत ॿुधणु, कलाम ॿुधणु, उन जे लाइ असीं थोराइता आहियूं, ख़ासि तौर ते मेहरान टेलीविज़न जा जंहिं अॼोके प्रोग्राम खे कवर कयो। रामू हुजे त साईं माण्हू ॾाढो तो जहिड़ो ई हुजे त चङो आहे। रामू सची ॻाल्हि त इहा अथई, सिंध जा माण्हू तोखे ॿुधनि बि था, असांखे बि को ॿुधे त चङो आहे।
ठीकु आहे त वॾी महिरबानी मेहरान टीवी जी तव्हां हिते असांखे असां वटि हली आया आहियो असांजे दावत ते सभु दोस्त सिंध जा तव्हांखे ख़बर आहे तव्हां सिंध जो अंदाज़ो हूंदो त सिंध मोहबत जो नालो आहे सिंध प्यार जो नालो आहे पाणी सिंध जो पाणी मिठो आहे असीं सभु मिठा आहियूं तव्हां सभु मिठा आहियो सिंध जा माण्हू सभु मिठा आहिनि उन्हनि मिठनि खे असांजो सलाम जिन असांखे हिते जॉइन कयो आहे असांजी दावत में आहिनि उन्हनि खे बि मोहबतूं उन्हनि जूं मोहबतूं इलाही तव्हांजूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं इन्हनि प्रोग्राम्स खे असां इन जे करे अरेंज कंदा आहियूं त काफ़ी अरसो थी थो वञे उहो असां मिली कोन था सघूं जीअं तव्हांजो तरफ़ी हींअर मस हथ आयो आहे त उहो असां सभु हिते तव्हां सां गॾु आहियूं तव्हां असां सां गॾु आहियो रही ॻाल्हि त हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे जेका पाणीअ जी या जेको दरिया जे वकिरनि जी त पंजाब में तमामु घणी तकलीफ़ आई आहे तमामु घणो नुक़सानु थियो उनजो अंदेशो हो त हिते असां पर अलाह साईं असां ते करम कयो आहे इन खां पोइ अलाह साईं करम कंदो सिंध जा जेके ग़रीब मिसकिन जेके असांजा मलाह आहिनि अलाह साईं उन्हनि खे बि पंहिंजी रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾींदो इनशाअल्लाह तव्हां जूं मोहबतूं असां सां हमेशह गॾु रहियूं आहिनि वॾी महिरबानी तव्हांजो रामो लख महिरबानी रामू साईं अॼु तव्हांखे हिन दरिया जी कंधीअ ते ॾिसी करे यकीन पुछो तमामु घणी जेका आहे ख़ुशी थी आहे असां त मोहन जे दड़े खां वठी अॼु ताईं पंहिंजी वारसी हिते ज़ाहिर कयो बीठा हुजूं ज़बरदस्त इन जे लाइ ॿियो त मेहरान टीवी जेका आहे अॼु दरिया जी कंधीअ ते हिन भिटाई आर्ट्स काउंसिल जे प्रोग्राम खे कवर कयो आहे यकीन पुछो ॾाढी ख़ुशी थी आहे दरिया पंहिंजी मौजनि में वहे ऐं सुख थियनि ऐं साङ्गी असांजा सताबा हुजनि उते रामू बि असां सां गॾु हुजे ऐं मेहरान टीवीअ जो साथ हुजे त आउं सम्झां थो मुर्कूं उनमें इज़ाफ़ो थिए थो ऐं इहे ख़ुशियूं सदाईं हुजनि मीर मुर्क वाढो हुजे बहितरीन शाइर बि हुजे बहितरीन कंपेयर बि हुजे ऐं हुन सां गॾोगॾु हिन जा कलाम काफ़ियूं बि तमामु घणा मशहूर हुजनि लिखण जे हवाले सां ड्रामा बि सो साईं बि सिंधूअ खे भेटा ॾियण लाइ हुजे त मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे सो हाणे साईं वरी हेॾां बीठो हुजे असांजो एॾो सुहिणो हुजे हिन वक़्त में ॾाढे सुहिणे नमूने स्टेज हुजे टीवी हुजे उन्हनि सभिनी में रंग भरिया हुजनि पर संदर नालो मूं वांगुरु ईअं हुजे न त पोइ इन करे आउं चवंदो हुजां साईं जन खां पुछंदो हुजां त कीअं सम्झां साईं मुर्तज़ा मजबूर खे अॼु जेको आहे सो रामूअ जे रूप में पहिरियों दफ़ो ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं वाक़ई रामू लॻी रहिया आहियो जेतिरे क़दुरु मेहरान टीवी अॼु कवर कयो आहे हिन गुलनि जी भेटा जेका असां ॾिनी आहे सिंधू दरिया खे ऐं सिंधू दरिया जहिड़े नमूने सां हुन में पाणीअ जी आमद थी आहे असां सिंधी जेके आहियूं तमामु ख़ुशि आहियूं ऐं उमेद था रखूं त इहो वहकिरो इन ई हिसाब सां जारी रहे त जीअं वरी मच्छूं मरनि पला अचनि ऐं ख़ुशहाली अचे आशिक़ हलाई साहब बहितरीन शाइर हुजनि ऐं हुनजा केतिरा ई कलाम ऐं हुनजे सिंधूअ खे जेका भेटा हुजे हुनजो पंहिंजो गीत सिंधूअ जे नाम सिंध जे नाम बि हुजे सो हुन उहो बि ज़रूरु साईं खां ॿ लफ़्ज़ ॿुधंदा हुजूं पर सिंधूअ खे भेटा ॾियण आया हुजनि सो हुननि खां हलाई साहब महिरबानी जी लतीफ़ रामू साहब असां तव्हांजो रुगो हिकिड़ो रूप न कई रूप ॾिठा आहिनि तव्हांजी वॾी महिरबानी ऐं मेहरान टीवी जे सत सां गॾु तव्हां हमेशह पज़ीराई कई आहे सभ खां पहिरियां त भिटाई आर्ट्स काउंसिल खे जस हुजे जंहिं हिन ख़ुशहाली जे मौसम में सिंधू दरिया खे भेट ॾिनी आहे डॉक्टर नियाज़ ऐं हुनजो पूरो सथ जेको बि आहे उनखे जस हुजे ऐं आउं सम्झां थो त हीउ सुठो सोण आहे ॿ लाइनूं जेके शाइरीअ जूं आहिनि मां सिंध आहियां मां हर कंहिंजी त पसंदि आहियां मां शाह भिटाई मां सचल सामी आहियां मूंखे चयो मौला मां तोसां हामी आहियां मां सूंहं सुराण सुगंध आहियां मां सिंध आहियां साईं बीठो हुजे साईं तव्हां भेटा ॼणा आहियो जे कीअं लॻंदो हुजे साईं असां ॾाढो ख़ुशि आहियूं त अॼु असांजो दरिया पंहिंजी मौज में वहे पियो असांजा मारू माण्हू जेके आहिनि ख़ासि तौर ते मलाह जिनखे मच्छी मिलंदी पलो मिलंदो उहे ख़ुशि थींदा त असां बि सभु ख़ुशि आहियूं तव्हांजी महिरबानी असां सां गॾु तमामु टीवी जो पुराणो अदाकार हुजे मशहूरु अदाकार हुजे शहबाज़ बलोच सो हुन खां पुछंदा हू त अॼु सफ़ा ईअं मूंखे लॻो हुजे त को अंग्रेज़ घुमण आयो हुजे सिंधूअ खे सो शहबाज़ बलोच साहिबु हुजे तमामु टीवीअ ते हिन जा बि वॾा ड्रामा मशहूरु हुजनि सो अॼु ॾिसंदा हीअ बि दरिया खे भेटा ॼणायो हुजे रामू ख़ुशि रही अब मस दरिया किनारे ते मिलियो हुई न स्टूडियो में ईंदा आहियूं केॾी महिल होॾा भॼ केॾी महिल होॾा भॼ एॾा कमकार अथई स्टूडियो में लभंदो ई कोन्हे अॼु माशाअल्लाह हिते आयो हुई दरिया जे सदके मुलाक़ात थी आहे वाह 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 कीअं दरिया जा रंग लॻंदा हुजनि वाह ज़बरदस्त पंहिंजो दरिया ऐं सिंधू दरिया इन सां दिलि आहे पंहिंजी हा रामू तूं कुझु ई ठीकु ठाक लॻो पियो जे मां ठीकु हुजां
अॼु जनानीअ खां जान छॾाए रुगो हिते दीदार दरिया जो करण आयो हुजां। राधा कोन आई आहे। साईं सलामकुम, अब्दुल शफ़ा गिराणो, जनरल मैनेजर PTCL एक्स। ऐं सिंध असांजी अमड़ आहे ऐं दरिया असांजी दिलि आहे। अॼु दरिया खे ॾिसी दिलि बहार थी वई, ख़ुशि थी वियासीं। अमड़ बि ॾिठीसीं, दिलि बि ॾिठीसीं। ईअं ई सदाईं वसंदी रहे ऐं ख़ुशि ऐं आबाद हुजे। आमीन। अस्सलाम वालेकुम। असांखे इलाही सुठो लॻो हुजे ऐं सिंध दरिया ते अचण जो ऐं भिटाई आर्ट काउंसिल जे तरफ़ खां असांजे सर रफ़ी किसानी खे जस हुजे, जंहिं हिन अहिड़ी मौसम में ऐं अहिड़े हिन में माहौल में मतिलबु हेॾो सुठो वॾो माहौल पैदा करे छॾी अथई ऐं इलाही तफ़री इलाही सुठो ॾाढो मज़ो पियो अचे। ऐं मुबारकूं हुजनि सर रफ़ी किसानी खे ऐं सभिनी खे टीम वारनि खे जो असांखे इलाही मज़ो आयो आहे दरिया ते अची करे। डायरेक्टर हैं अभी ये जो है ना ये स्टेज ड्रामे करते हैं, ये खुद भी बड़े अदाकार हैं। साईं कैसे हैं? शुक्र, फर्स्ट क्लास। कैसा लग रहा है सिंधु दरिया को बेटा देने की? बस साईं अल्लाह का हम पर एहसान है। ये सिंधु दरिया बिला तफरीक जो है सबकी प्यास सबकी ज़रूरत को पूरा करने वाला अल्लाह ने ऐसा वसीला बनाया है कि हमें इसकी जितनी कदर करनी चाहिए कम है। और बिला तफरीक सबकी प्यास का सबकी ज़रूरतों का ध्यान करने वाला ये अजीम जो है ना हमारा विरसा है जो अल्लाह ताला ने हमारे लिए एक नेमत करार दिया है। शबीर मुराद भाई ये हमारे साथ हैं, ये भी अदाकार हैं, अच्छे अच्छे अदाकार इधर मौजूद हैं। शबीर भाई कैसा लग रहा है सिंधु दरिया को बेटा देते हो? सर माशाल्लाह बहुत खुशी हुई है, चूँकि आज भिटाई आर्ट्स काउंसिल ने और रफ़ी किसानी साहब ने सिंध की पुरानी रिवायत को बरकरार रखते हुए आज सिंधु दरिया पे बहुत सारे फनकार जमा किए हैं। और मैं समझता हूँ कि पानी हमारी ज़िंदगी है और दरिया में पानी होगा तो समझें फसलें भी अच्छी होंगी, सब्जियाँ भी होंगी और बहुत मवेशी मतलब हर चीज़ जो है कि वो वाफिर मिकदार में होगी और हमारी ज़िंदगी जो है वो खूबसूरत होगी और आगे बढ़ेगी। तो मैं बहुत आज खुश हूँ यहाँ पर आके, एक बड़े तफरी भी हुई है और एक दोस्तों से मुलाकात भी हुई है। और मेहरान टीवी का बहुत शुक्रिया, आप तशरीफ़ लेकर आए तो हमारा पैगाम जो है ये दूर तक जाएगा इंशाअल्लाह ताला। तो बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच। सिंधु दरिया ते मौजूद हुजां, कोई आल मंदर जी या जामछोरे वारी पुल हुजे ऐं सिंधु जा रंग वहाँ ॾिसंदा हुजो। हितां इजाज़त वठंदो हुजां, वरी स्टूडियो में अवां सां मुलाक़ात थींदी हुजे सो धणी निगहबान उते मिलंदा हुजो। हमारी बेटियों का कल हमें आज महफूज बनाना है। इन्हें सर्विकल कैंसर से बचाना है 9 से 14 साल की उम्र तक।